अस्सलाम वालेकुम नाज़रीन। रिपोर्ट शामिल कंदासीं। रिपोर्ट डॉक्टर एम लाल वाघानी, ब्यूरो चीफ, मीरपुर ख़ास में सिंधियाणी तहरीक सिंधु दरिया ते धाड़ो हणी 6 नवां केनाल कढण, करप्शन, ज़मीन ऐं वसीलनि जी क़ुल्लत ख़िलाफ़ प्रेस क्लब आॾो बुख हड़ताल क़ाइम करे एहतिजाज मुज़ाहिरो कयो। अॻवाननि मरकज़ी नायब सदर नाहिद जोगी, जनरल सेक्रेटरी नुसरत कासकेली, SGST जनरल सेक्रेटरी सभा समूह बख्तावर चंद मेणीकोली, जमीला लगारी, परवीन लगारी, नजमा आराई समेत ॿियनि चयो त ग्रीन पाकिस्तान सिंध खे बंजर बणाइण जो मंसूबो आहे। सिंध जे लखनि एकड़ ज़मीन मुख़्तलिफ़ कंपनियुनि ऐं इदारनि खे ॾेई सिंधी माण्हुनि खे पंहिंजी धरती तां बेदख़ल करण जी साज़िश कई पई वञे। पंजाब सिंधु दरिया खे क़ैद करे रहियो आहे। नौकरियूं ऐं डिग्रियूं विकिरो थियनि थियूं। थरकोल जी बिजली मां पंजाब में 2 यूनिट फ्री ॾिनी वञे थी, पर थर पार्कर जा हज़ारे ॻोठ बिजली समेत बुनियादी सहूलियतुनि खां महरूम आहिनि। कोस्तान, कराची, साइली पट्टी समेत वॾनि शहरनि जूं ज़मीनूं लैंड माफिया जे हवाले आहिनि। अगई पानी सिंध जो खणी वियो हलियो आहे ऐं ॿियो वरी हींअर वधीक हुन खणण जो जेको सो ऐलान कयो आहे। ज़रदारी साहब जी इहा भुल आहे, हीअं कोन थींदो। जेका एशिया जी बहितरीन तंज़ीम आहे उनजो नालो सिंधियाणी तहरीक आहे ऐं हिन सिंधियाणी तहरीक अॼु मीरपुर ख़ासि प्रेस क्लब ते हिन सिंध ते धाड़े ख़िलाफ़, सिंधु दरिया जे पाणीअ ते धाड़े ख़िलाफ़ प्रेस क्लब अॻियां बुख हड़ताल कई आहे ऐं असांजो मुतालबो आहे त ज़रदारी ही जेके तूं 6 केनाल कढी सिंध जो पानी बंद पियो करी त छा तोखे माज़ी यादि न आहे? तो हिन धरतीअ मां पानी कोन पीतो हूंदो, तुंहिंजी बनियूं सैराब न थी, पर तूं छा ॼाणी कुता तोखे पंहिंजे धरतीअ, पंहिंजे क़ौम, पंहिंजे नसलनि खां बेरी आहीं। तोखे सिंध धरती कॾहिं माफ़ न कंदी, पर माफ़ त न कंदी। असां तव्हांखे ॿुधाइण घुरूं था जेकॾहिं तव्हां ही 6 केनाल कढिया त असां पूरी सिंध में सरापा एहतिजाज रहंदासीं, तव्हांजो जीअण जंजाल करे छॾींदासीं। सो असांजी हैदराबाद में, असांजी कराचीअ में हिन खां वॾा बुख हड़ताली मुज़ाहिरा थींदा ऐं असां तव्हांखे जो हर रोड ते, हर रस्ते ते, हर वाह में जीअण जंजाल सिंधियाणी तहरीक जेको हलाए रही आहे बुख हड़ताल वारो मनसूबो जेको में ठाहियो आहे प्रेस क्लब मीरपुर ख़ासि में। असां वटि सिर्फ़ु इहा मीरपुर ख़ासि में न आहे, टंडो मोहम्मद खान में आहे, बदीन में आहे, सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में सिंधियाणी तहरीक जेको आहे सो हीअ मज़म्मत करे रही आहे। ऐं अॼु जी बुख जो हड़ताल जो असांजो इहो मनसूबो आहे कि असीं जेको सिंधु दरिया ते जेको धाड़ो लॻी रहियो आहे, सिंधु दरिया और जेको ॾिसो हाणे असां सिंधियुनि वटि बचो छा आहे, छा बचाए थो? रोज़गार असां वटि कोन्हे, बुख असीं पिया मरूं, ठीकु आहे, तालीम असां वटि कोन्हे, ॿार असांजा पिया मरनि। हाणे असीं वञूं त किथां वञूं? इहो ज़रदारी साहब जेको आहे सो हाणे चाहे थो कि माना सिंधु दरिया मां 6 केनाल कढी करे इहो बि सिंधियुनि खां अगरि सहारो फुरियो वेंदो त पोइ सिंधी छा कंदी? सिंधी अगरि मज़म्मत लाइ करे न उथंदी, असां जहिड़ा सिंधी माण्हू न उथंदा त यकीनन इहे 6 केनाल जॾहिं ठहंदा तॾहिं सिंधी क़ौम खे होश ईंदो, ख़बर पवंदी कि असांखां छा खसिजी वियो आहे। मानी न हुजे त माण्हू 3 ॾींहं बुखियो रही सघे थो, पाणी न हुजे त हिकिड़ो ॾींहुं माण्हू जीअ थो सघे। इहा आख़िर सिंधी क़ौम खे छो कोन थी सम्झ में अचे? ऐं सिर्फ़ु चाहियां थी कि न सिर्फ़ु सिंधियाणी तहरीक इहा मज़म्मत करे, बाक़ी पूरी सिंध इन 6 केनाल वारे जेको मंज़ूरी वारे एक्ट जे ख़िलाफ़ पूरी सिंधी क़ौम उथे। सिर्फ़ु सिंधियाणी तहरीक ठेको नाहे खयो, सिंध जो बच्चो बि ठेको खणे, नौजवान बि ठेको खणे। बसि इहे ॻाल्हियुनि ठलियुनि फेसबुकनि ते जेको आहे कमेंट्स ॾींदा रहंदा आहियो कि असां हीअं करे छॾियोसीं, असां हीअं करे छॾियोसीं। ॿाहिरि निकिरो, रोड ते निकिरो, प्रोटेस्ट कयो ऐं ज़रदारी जे नापाक मनसूबे खे तव्हां रद्द कयो। ये 6 केनाल जे तव्हां निकिरी विया, पंजाब खे पाणी हली वियो त यकीन कयो इहो कटोरो खणी रेगिस्तान में, सिंध रेगिस्तान थी वेंदव ऐं रेगिस्तान में कटोरो खणी पिनजो, पोइ तव्हांखे पिन वारो पाणी पीअणो पवंदो, तव्हांजे बचनि खे पिन वारो पाणी पीअणो पवंदो। महिरबानी।